अस्सलाम वालेकुम। अॼु जूं असांजूं ख़बरूं तमामु पेचीदा ऐं अहम ख़बर आहिनि। हीअ अव्हांखे ख़बरूं ॿुधाए रहियो आहे औरंगज़ेब सहतो पंहिंजे मार्केट गुड 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 मां अव्हांजे इन जे ख़बरनि खां प्रेस कंदा। अॼुकल्ह जी हवा गरम लू ऐं कखु कखु सभु करे थो, अख में कखु पइजी थो वञे, कन ॿोड़ो थी थी वञे, इन जे सभु ख़बरूं तव्हां ॿुधंदो। अॼुकल्ह वॾेरनि जो आहे पग मूंखे मथे ते नथी अचे, धोअण खां पहिरीं मेली छो था पारायो। हीअ असांजे वॾेरनि जो हिकु हुकुम थी वियो आहे, ख़ासि ख़ासि तरह पगुनि जो इंतज़ाम कयो वञे। धोबियुनि दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि, खमीसूं ॾियनि छॾे ॾिनियूं आहिनि, गोॾूं लाहनि सुकाए छॾियूं आहिनि। हिननि जे करे धोबी असांखे अलाए छा था सम्झनि। हिननि वॾेरनि जो सभु बि हड़तालियूं कयूं आहिनि वाटरनि ते। हिकिड़ो वॾेरो नाज़ुक ऐं मुलायम पोढ़ो निबिल हेठि वाटर में किरी पियो, हुन पोढ़े खे कढंदे ॿ मच्छर उॾामी निकिता। चयो असांजे पोढ़े खे तव्हां छो कढियो आहे? हू ख़बर पई आहे त पोइ मच्छर हिननि जो पंहिंजो हो। हिननि सभिनीनि मच्छरनि हड़ताल कई आहे। अॼु जी ख़बरुनि में नाज़रीन तव्हांखे त ख़बर आहे हीअ अॼुकल्ह जा छोकिरा ऐं छोकिरियूं छा था कनि। अॼु जी ख़बर पई आहे त मच्छरनि मक्खियुनि खे झले छोकिरनि सां गॾु भॼी वई आहिनि। तव्हांखे ख़बर कोन्हे का। हीअ अॼु जूं ख़ासि ख़बरूं अहमियत वारियूं आहिनि ऐं तव्हां पढ़ण खां पहिरीं तव्हां ख़बरुनि ते ज़ेर गौर कंदा कयो। अॼु ताईं बढ़ाव अहिड़ा आहिनि, पारूठा खाइण खां पोइ डांस शुरू करे था छॾनि मरीज़। तव्हांखे ख़बर आहे अस्पतालुनि में छा थो थिए, मरीज़नि खे मानी सुठी कोन थी मिले, मखणु नथो मिले। छो नथो मिले? हीअ अॼु जी ख़बरूं तव्हांजे बेहूद तव्हांजे करण जी कई वई आहे। तव्हांखे ख़बर हुजे नाज़रीन असांजे महकमे में तमामु सुठा खुराकूं मिलनि पियूं, वाधू वाह मिले पियो, हैंड पैप जो पाणी मिले पियो, तमामु साफ़ु सुथिरो मिले पियो। तव्हांखे नाज़रीन ख़बर कोन्हे मक्खियूं जीअं थी उॾामनि असांजे कननि ते अखियुनि ते विक पवे थी। उन्हनि जे करे मरीज़ उथी भॼी था वञनि, बेड ख़ाली थी था वञनि। इन्हनि जे करे इंतिज़ामिया तमामु सख़्तु परेशान आहे। हिन जी रोकथाम कई वञे, मरीज़ केॾांहुं था भॼी वञनि। सुबुह जो वञूं था ॾिसूं था बिस्तरा ख़ाली पिया हूंदा आहिनि। नाज़रीन छो था थियनि, छाजे लाइ था थियनि? इन जे करे अॼु जी ख़बरूं इहे अहम ऐं ख़मस करण जूं आहिनि। इन जे करे असां इन सेल ते 2348 ते असां सेंड करे रहिया आहियूं, ख़बरुनि ते कंदा ऐं इन जे ख़बरुनि ते